अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 15 दिसंबर अंगारे जो ॾींहुं। रात जो मां थूम वारा पटाटा न पचाया, इन करे हाणे नाश्ते में थी पचायां। टाइम थियो 7:15 सुबुह जा ऐं मूंखे निंड न आई सॼी राति। अलाए छो सुबुह जो बि अखि खुली वई 5 बजे। हालांकि नमाज़ ते असां 6 बजे उथंदा आहियूं, पर अॼु जल्दी उथियमि। मलाई भी रखियमि हेॾां घी कढण जे लाइ, कल्ह कढी रखी। जारी रखंदो, ॾिसां थी केसि ताईं थी कमु करे सघां। मूंखे लॻे थो त पोइ मूंखे नाश्ता वाश्ता पचाए लंच बॉक्स ठाहे तारीख़ जो, उन खां पोइ मां सुम्ही पवंदमि वराए। टाइम थियो आहे 10 ऐं सुबुह नाश्तो त मां 8 बजे करे छॾियो। उन खां पोइ लेटी पियमि त निंड त कोन आई। साहिरा अचवञु लॻी रही। मासी कमु वारी अॼु बि न आई आहे, उहा बीमार ॾाढी। हुनजी भेण आई, चई त अगरि चओ त मां कमु करे वञा। पर मूंखे वणंदो कोन्हे ॿिए कंहिंजो कमु, वणंदो थियण जो बि कोन्हे, पर हिन सां मां हिरी वई आहियां। सो हिते मां पंहिंजा पेंट्स वग़ैरह उते ई छॾे ॾिना हुआ राति जो। अख़बार बि हिते सिर्फ़ु फोल्ड करे छॾी हुयमि, त उहे हाणे सिधी कई अथमि ऐं इहो कंदमि मां कमु हिते शुरू। चांहि पीअण खां पोइ कुझु ॿियूं बि शयूं आहिनि, अॻोपो पेंट कढिया आहिनि, त उन्हनि जो बि जेको आहे सिलसिलो ख़तमु कयां त बहितर आहे। ऐं हा, हे मां हिते रखियो पंहिंजो लेडी बग। कल्ह मां जेको हिनखे इन जूं अखियूं सही कयूं त हिते मुंहिंजो कलर रेड कलर बि आहे ऐं प्लांट्स बि आहिनि, त इहो सॼो सेटअप जेको आहे हिते इन में सेट थी वियो आहे हिन सॼे सीन में। अॼु ॾाढो सीउ आहे, ॾाढो सीउ आहे। मूं अञा ताईं लाउंज जो दरवाज़ो बि न खोलियो आहे ऐं मथे ते रओ पातल हो त मुंहिंजो मथो बिल्कुलु थधो थी वियो। मूं पंहिंजी टोपी कढी पाती आहे ऐं हिते मुंहिंजी चांहि जो सिलसिलो जारी आहे ऐं मां इलाही इंजॉय थी कयां हिन महिल। यकीन कयो गरम गरम चांहि खे, ऐं जॾहिं ॿिन्ही हथनि में चांहि जी प्याली खणो त हथ बि सेकजनि था। सो सीउ इलाही आहे ऐं हिन पासे तव्हां ॾिसंदो खीर पियो आहे चुल्हे जे भरिसां। हाणे हितां उथंदमि त खीर करण लाइ रखंदमि ऐं कुझु ॿियो बि सामान आहे जेको पेंट करिणो आहे मूंखे, उहो कढां थी ऐं पोइ कुझु कमु तव्हां सां ॿियो बि शेयर कंदमि। मां जेके ॿियूं शयूं पेंट कंदमि, हिकिड़ो त हीउ कल्ह ई कढियो हुअमि, पुराणो थी वियो आहे, हिन जो गोल्डन बि कारो थी वियो आहे। ऐं हीअ त मुंहिंजो नओं हुयो, हिनजी चिथड़ी लही वई आहे, हिनखे बसि हिकिड़ो टच करिणो आहे ब्रश कारे सां। हीअ ॿिया 4 पीसिस जेके मां संडे बाज़ार मां पंहिंजो कबाड़ो जेको जमा कयो आहे, उन में हिकिड़ी हीअ ट्रे टाइप काठ जो आहे कुझु, हुनजो रंग ख़राबु थियल आहे, तव्हां ॾिसो था। ऐं हिनजी हालत अञा ख़राबु बि, मां हिनखे आले कपिड़े सां उघियो आहे त थोरो बहितर थो लॻे। ऐं हीअ बर्ड हाउस टाइप हिकिड़ी शइ आहे। इहो हिकिड़ी हीअ ॾिसो ट्रे, ऐं हिकिड़ी हीअ ट्रे, रंग हिन जो फिटल आहे। हिनखे मां आले कपिड़े सां साफ़ु करे चुकी आहियां, पर हिन ते को फ़र्क़ु न पियो आहे। सो इहो आहे कबाड़ो। अहिड़े टाइप जा हिन ॿिया बि आहिनि कुझु शयूं डिफरेंट थोरियूं, पर ईअं मिलंदड़ जुलंदड़। मां काठ जा पीसिस त ॾाढे शौक़ सां वठंदी आहियां अहिड़ा, छो त असां आम तरह सां पाण नथा ठाराए सघूं। वाढे खां ठारायो त तव्हांखे ठीकु ठाकु महांगा पइजी वेंदा। त हीअ अहिड़ियूं जॾहिं परफेक्ट शयूं आहिनि, सवाइ हिननि जे रंग फिटल जे ॿी हिननि में का बुराई न आहे। ऐं वरी हाणे पेंट करण खां पोइ मां तव्हां सां शेयर कंदमि, पोइ तव्हां ॾिसजो हिननि जी कंडीशन, ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदमि बि हिन जो यूज़ मां छा कंदमि। ऐं बर्ड हाउस त सिधो सिधो ॿाहिरि आंगण में किथे मुंहिंजे प्लांट सां गॾु जेको आहे डेकोरेट थींदो। सो मां हाणे हीअ कमु कंटिन्यू कयां थी सॼो करे, उन खां पोइ तव्हां सां शेयर कंदसि। कल्ह मूं तव्हां सां हिकिड़े पेज जो ज़िक्र कयो, नाज़ एम्ब्रॉयड्री, ठीकु आहे। सो हीअ चादर मूंखे हाणे मिली, पेंटिंग पई कयां वेठी त हीअ चादर अची वई, पार्सल आयो। सो इहा मां तव्हां सां शेयर कयां थी। कमु ॾाढो सुहिणो थियल अथनि, तमामु नफ़ीस। हीअ मूंखे 4000 में हुननि चादर ॾिनी आहे विथ डिलीवरी चार्जिस, ठीकु आहे। ऐं तव्हां ॾिसी सघो था मोती लॻल आहिनि हिन में, हीअ सॼा मोती आहिनि, सितारा आहिनि। बैक साइड हिन जो हीअं कपिड़ो, हिन जो वॉश एंड वेयर कुझु ईअं कपिड़ो कोई ख़ासि बेस्ट क्वालिटी न आहे, पर ठीकु आहे। इहो असांखे उअं ई कॾहिं कॾहिं पाइणी हूंदी त उन में हीउ कपिड़ो कुझु घणो जल्दी ख़राबु न थींदो। पर जेकॾहिं हुननि खां ऑडर ते ठाराइजे त मुंहिंजे ख़्याल में उन्हनि खे चई सघिजे थो त हू कपिड़ो हिन खां थोरी सुठी क्वालिटी जो इस्तेमालु कनि। पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कपिड़ो वधीक सुठो हूंदो त हुनजा पैसा बि थोरा वधीक सुठा हूंदा। सो मां सेटिस्फाई आहियां हिननि क़ीमत में। कम खे मां ॾिसां थी ऐं मां मतिलबु ख़ुशि आहियां इलाही। मां हुननि मैसेज बि करे छॾियो हुननि जे पेज ते। सो हीअ उहा चादर, इहा बि सुगंध घुराई आहे, सुगंध ॾेई वेंदी। सो मां त हाणे छा पाईंदमि, हिन उमिरि में अचे, उहो वक़्तु गुज़री विया जॾहिं। मूंखे ख़ैर उन्हनि वक़्तनि में बि कुझु ब्राइट पसंदि न हूंदो। सो मूंखे उमेदु आहे तव्हांखे वणियो हूंदो।
उन पेज ते विज़िट ज़रूरु कजो। मां सभिनी खे ईअं सपोर्ट कंदी आहियां, सभिनीनि खे मां चाहींदी आहियां त थोरी अहमियत ऐं तवजो मिले, प्रोमोट करणु ज़रूरी आहे। त तव्हां हिन पेज जो विज़िट कजो, नाज़ एम्ब्रॉयडरी, ऑर्डर बि करे सघो था पंहिंजी मर्ज़ीअ जो कमु। मां हे सभु जेके पेंट करणा हुया उहे करे वरिता आहिनि। ही मुंहिंजो रिफ्रेश थी वियो वापसि। हिनखे जेका चिथड़ी लथल हुई हुनखे ब्लैक पेंट हणी छॾियो आहे त उहो सही थी वियो आहे। ऐं ही ट्रेज़ ॾिसो, ही नई थी वई बिल्कुलु। हीअ मथां सवाइ ही बर्ड हाउस, हिन जो अंदरों जेको हिसो हो इहो बिल्कुलु वुड कलर जो हो, त मूं वरी हिनखे गोल्डन ई हणी छॾियो। वुड यानी लाइट कलर जो हो, डार्क न हो, त मूं हिनखे थोरो अंदरां गोल्डन हणी छॾियो आहे। ऐं हीअ ट्रे वाइट कीअं थी लॻे। हाणे हिननि जो मां छा कंदमि, कीअं सजाईंदमि, कीअं इस्तेमालु कंदमि। हिनखे त सिधो सिधो असां कंहिं कबट जे खाने में रखी ऑर्गेनाइज़र जे तौर ते इस्तेमालु करे सघूं था। ठीकु आहे। हिन में नंढियूं नंढियूं शयूं, ज्वैलरी आहे, अहिड़े क़िस्म जूं पेन्स आहिनि, क्लिप्स आहिनि, उहे पइजी वेंदा। हिन में मां कुझु डेकोरेशन कंदमि। हीअ सुके अञा कंप्लीट न सुको आहे, उनखां पोइ लाज़मी उहा तव्हां सां ज़रूरु शेयर थींदी। सो हिननि सभिनी शयुनि खे सुकण लाइ छॾियां थी ऐं अॻियां जेको आहे ॾिसां थी त ॿियो मूंखे छा छा करिणो आहे। सभिनी खां पहिरीं त मोटर हलाए ईंदमि त जीअं टंकी भरिजे। ऐं ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त हीअ मां एक्रेलिक पेंट्स यूज़ कंदी आहियां। हीअ त कोई 2.5 साल पहिरियों मूं वरितो हो। इलाही सारा ट्यूब्स ख़तमु थी विया आहिनि, ऐं बाक़ी थोरा थोरा आहिनि, अञा हलनि था। ऐं हीअ वॾा ट्यूब्स, छो त जिते जीअं अहिड़ियुनि जायुनि ते मूंखे घणो घणो पेंट थो यूज़ करिणो पए त उनजे लाइ मां वॾा ट्यूब वठंदी आहियां। ठीकु आहे। सो एक्रेलिक पेंट्स हर तरह जी सरफेस ते हलनि था। हीअ ॾिसो, हीअ वुड ते मूं हिन महिल कयो आहे, या हीअ जेको आहे हीअ असल में चीनीअ जो हुयो। ठीकु आहे। सो इन्हनि खे इन ते पथरनि ते मां कयो आहे, प्लास्टिक ते कयो आहे, त हर सरफेस ते हलंदो। ऐं जेकॾहिं हिन जे मथां वरी वार्निश जो हिकिड़ो कोट कजे, मूं वटि वार्निश कोन्हे, त हिन में शाइनिंग बि ईंदी ऐं हीअ जेके आहिनि सिक्योर थी वेंदा आहिनि, सेफ थी वेंदा आहिनि, ऐं पोइ ख़राबु कोन थींदा आहिनि। त हीअ हिकिड़ो बहितरीनु मटीरियल आहे। ऐं हीअ मुंहिंजो जेको डेकोरेशन पीस आहे, कैंडल होल्डर, इहो पहिरियों एक्रेलिक पेंट सां न थियल हो पेंट, ॿियो कोई वाटर कलर्स हुया, पोस्टर कलर्स, यादि न आहे मूंखे, त हीअ ख़राबु थी वियो। हाणे मां अॼु हिनखे एक्रेलिक पेंट सां पेंट कयो आहे। सो वञा थी हाणे ॿाहिरि, अंगण में वेंदमि, उते कुझु कमु करिणो आहे। मां आई हुयमि ॿाहिरि ऐं मोटर हलाईंदमि, स्टैंड जेको आहे फोल्ड करे रखंदमि। ऐं हिते ही कपिड़ा पिया आहिनि, स्वेटर, जैकेट्स वग़ैरह, जेके स्वेपर आहे असांजो उनजे ॿारनि जे लाइ वरितासीं, पर कल्ह खां मूंखे हथी नथा अचनि, न मूंखे ॿुहारी ॾियण जो आवाज़ थो अचे त मां हुननि जे हवाले कयां। सो मां इंतज़ारु थी कयां, या पोइ त मोकिलियो त मां जॾहिं अचनि। हे मुंहिंजो ख़ूबसूरत कॉर्नर जेको मूंखे हमेशह वणंदो आहे। मनी प्लांट जेको आहे मां बोतलनि में विझी रखियो आहे। हिन बोतल मां मनी प्लांट कढी मूं कुंडी में पोखे छॾियो। ऐं ही मनी प्लांट्स मां तव्हां सां पहिरियों शेयर बि कया आहिनि। हीअ मुंहिंजी डेकोरेशन केजिस लॻल आहिनि। हीअ हिकिड़ो प्लांट होल्डर मूं ठाहियो हो, हिन जी वीडियो मौजूदु आहे, पर मूंखे एडिटिंग उन महिल एॾी सुठी न ईंदी हुई, इन करे जेको आहे धुंधली आहे वीडियो, पर ख़बर पए थी, सम्झ में अचे थो त कीअं थींदो। क्वालिटी वीडियो जी तमामु ख़राबु आहे। हीअ बि मां तव्हांजे साम्हूं ठाहियो। ऐं ॿी ॻाल्हि त हीअ जॾहिं मूं ठाहियो त हिन जे जेकी कटिंग निकिती हितां बि ऐं हिन जे बैक साइड तां बि 2 पीसिस हिन मां कटिंग जा निकिता, हेॾां बि ऐं हेॾां बि। ठीकु आहे। त उहे मूं वटि अञा ताईं पिया आहिनि। उन मां मूंखे कुझु स्पेशल ठाहिणो आहे, उहो बि सुगन खे खपंदो, उनजे लाइ ठाहींदमि, छो त घरु सजाइण जो शौक़ु उनखे घणो आहे। हीअ बर्ड बि मूं ठाहियो हो। हीअ नंढियूं नंढियूं शयूं तव्हां सां इलाही दफ़ा शेयर कयूं आहिनि। कॾहिं कॾहिं मां ॻाल्हियूं रिपीट इन लाइ कंदी आहियां जो इलाही सारा नवां जेके आहिनि ॾिसण वारा शामिलु था थींदा वञनि, त मां चाहींदी आहियां त उन्हनि खे बि ख़बर हुजे त हिते मूं छा छा कयो आहे। टाइम थियो 1:15, अज़ान अची वई आहे ऐं मां हाणे मानी पचाईंदमि। सुबुह जो पटाटा पचाया हुआ त उहे बि पिया आहिनि इलाही सारा अञा बचियल, छो त मां घणा ई पचाए छॾिया हुआ, अॼाणी वाणी पचाया, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ऐं उनखां सवाइ गोगड़ूं पचाया हुआ कल्ह, त उहे बि पिया आहिनि। त हाणे मूंखे सिर्फ़ु फ्रेश मानी पचाइणी आहे। ऐं खीर बि थधो थी वियो आहे, इहो अंदरि कंदमि, चांहि अचण वारी हूंदी। हाणे फ्रेम खयां अथमि सॼा जेके कल्ह मां पेंट कया, उन्हनि खे हाणे पैक कयां थी हिकिड़े दॿे में, त जीअं हिफ़ाज़त सां पहुचनि। ख़ैर मां त नथी खणी वञा, इहे न असां मां कोई बि न खणी वेंदो, सुगन पाण ई खणंदी, पर पोइ बि ज़रूरी आहे त इन्हनि खे प्रॉपर तरीक़े सां मां सेव करे रखां। तो इहे सभु जॾहिं पैक थी वेंदा। ऐं ॿी ॻाल्हि त थोरी देरि पहिरियों हिकिड़ो कमेंट पढ़ियमि, ज़हरा शर्फ, मुंहिंजा इहे ॾाढा
घणो ॾिसण वारा आहिनि। चई त अहिड़ो कयो कुझु जो तव्हां उन में ब्रशिस ऐं पेंट्स जी बि वीडियो ठाहियो। इतफ़ाक़ सां पेंट त मां थोरी देरि पहिरियों जेको आहे तव्हां सां शेयर कयमि त मां कहिड़ा पेंट्स यूज़ कंदी आहियां ऐं सोचां थी ब्रशिस बि तव्हांखे ॾेखारे छॾियां, छो त मां कोई प्रोफेशनल त कमु नथी कयां। थोरो घणो जेको मूंखे ईंदो आहे उहो मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि त मां कहिड़े क़िस्म जा ब्रशिस इस्तेमालु कंदी आहियां। सो ॾिसो त मां जेको आहे न सीनरीज़ वग़ैरह या अहिड़ी नाज़ुक ऐं परफेक्ट पेंटिंग कोन कंदी आहियां। मां हिननि डिफरेंट शयुनि खे थी पेंट कयां या पथरनि ते या अहिड़ी कंहिं सरफेस ते। त मुंहिंजे लाइ कुझु बेसिक मूं वटि ब्रशिस आहिनि ऐं जीअं उहे ख़राबु थींदा रहंदा आहिनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त वरी उहे चेंज बि थींदा आहिनि, ॿिया बि ईंदा आहिनि उन्हनि जी जाइ ते। उहो सिलसिलो ईअं जारी रहंदो आहे। पैक करण खां पोइ वरी मां तव्हां सां उहो बि शेयर कयां थी। हीउ बॉक्स मुंहिंजो तक़रीबन भरिजी वियो। ॿियो कुझु हिन में न आहे विझणो। हिकिड़ो अञा फ्रेम पियो आहे जेके मां सिल्वर गुल ठाहिया हुआ त उहे मां हिन में विझंदसि, पर मूंखे लॻे थो उनजी जाइ न आहे। ख़ैर वधीक पाण ईंदी त पाण सेट कंदी। तो मुंहिंजे तरफ़ां ही बॉक्स बंदि थी वियो ऐं हाणे मां तव्हां सां शेयर कयां थी कुझु ब्रशिस। वेंदो सुगंध जे कमरे में। पेंट्स जीअं मूं तव्हां सां शेयर कया थोरी देरि पहिरियों मां इहो ॿुधाए चुकी हुयमि त ही एक्रेलिक पेंट्स वॾा ट्यूब्स वठंदी आहियां मां अगरि वॾी कंहिं सरफेस ते हणणा हुजनि। ऐं हीउ नंढनि जो बॉक्स आहे मूं वटि जेको ऑलमोस्ट ख़तमु थी चुको आहे। त शुरू कयो कमु अगरि त थोरे खां कयो। ब्रशिस जेके मूं वटि हूंदा आहिनि ॾिसो साइज़ ॾिसो, हीउ बिल्कुलु 0 नंबर जो आहे हिकिड़ो, हीउ थोरो मीडियम आहे, हीउ कुझु मोटो आहे, पर हीउ ॾाढो पुराणो आहे। हिन जा इलाही सारा जेके वार आहिनि उहे किरी पिया आहिनि। इन करे मां हिनखे हमेशह रफ सरफेस ते यूज़ कंदी आहियां। हाणे जीअं अॼु पुराणी शयूं मां पेंट कयूं त हिननि सां कयूं ऐं नंढिड़ो जीअं मां पंहिंजो कैंडल स्टैंड पेंट कयो त हिननि ॿिनि सां पेंट कयो। त जेतिरी साइज़ जी शइ हुजे, जेतिरो डिज़ाइन हुजे, उन हिसाब सां उन्हनि जे लाइ ब्रश खणिजे। ऐं हीउ मुंहिंजो सेट आहे जंहिंमां अञा मां 3 ब्रशिस त यूज़ ई न कया आहिनि। हीउ घणो यूज़ कयो आहे मां, डिफरेंट कलर्स ते हिन जो रंग बि मटिजी वियो आहे। सो हीउ अञा वॾा पिया आहिनि। का वॾी सरफेस हूंदी त उन्हनि ते इहे वॾा इस्तेमालु थींदा। त जहिड़े तरह जो कमु हुजे, जहिड़े तरह जी डिज़ाइन हुजे, जेतिरी साइज़ हुजे डिज़ाइन जी, उन हिसाब सां ब्रशिस खणिजनि। ॿी सुठी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां कंहिं दुकान तां पेंट्स या ब्रशिस वठणु वेंदो त दुकान वारा बि तव्हांखे गाइड कंदा आहिनि। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। उहे तव्हांखे ॿुधाईंदा त कपिड़े ते करण जे लाइ कहिड़ा कलर्स आहिनि या कहिड़ा रंग जेके तव्हांखे कहिड़ी शइ जे लाइ वठणु घुरिजनि। हीअ त हाणे हर सरफेस ते हले थो। त मां इहे इलाही सारा जीअं ही सिल्वर ऐं गोल्डन आहे, कॉपर बि आहे मूं वटि, त मां इहे सभु वठंदी रहंदी आहियां छो त मुंहिंजो कमु इहो आहे ई आहे। कंटिन्यू मां इहो सिलसिलो जारी रखंदमि। ऐं सनी ऐं बारीक ऐं नाइस पेंटिंग त मां कंहिं ज़माने में कंदी हुयमि, ग्लास ते, शीशनि ते कयमि, आइननि ते। त हाणे मां कोन थी कयां। त मुंहिंजे लाइ इहे जेको कमु मां कयां थी उनजे लाइ मूं वटि इहे ब्रशिस काफ़ी आहिनि। सो मुंहिंजे ख़्याल में त मुंहिंजे तरफ़ां एतिरी गाइडेंस काफ़ी हूंदी। ऐं ॿियो त हीउ हिकिड़ो मूं वटि कंप्लीट सेट आहे प्यालियुनि जो। त अहिड़े क़िस्म जो मिलंदो। हिन में मां बार रंग ठाहिया आहिनि। हिन जो कुझु वधीक हालत ख़राबु आहे। हीअ हाणे कढियो अथमि। त हीउ मूं वटि कंप्लीट इहो हिकिड़ो सेट आहे जंहिंमें अलाए 6 अहिड़े क़िस्म जी प्यालियूं आहिनि। त तव्हां अहिड़े क़िस्म जो बि वठी सघो था जंहिंमें पेंट्स मिलाइजनि, डिफरेंट शेड्स ठाहिणा हूंदा आहिनि। हीअ त हिकिड़े मुंहिंजे स्प्रे पेंट जो ढकु हुयो त उन में मां पाणी भरे रखंदी आहियां। कोई बि अहिड़ो प्लास्टिक जो कप या पुराणो को बि मग तव्हां खणी सघो था। सो इहो आहे कुझु उन्हनि पेंट्स जे बारे में, उन्हनि ब्रशिस जे बारे में जेके मां यूज़ कंदी आहियां। तक़रीबन 5:30 थिया आहिनि हाणे ऐं थोरी देरि खां पोइ ईंदी अज़ान सांझी जी। हिते गिदामड़ी बि कयल आहे ऐं चांवर भिजाया आहिनि, सुरहाणी दाल बि विझाए छॾी अथई। राति जो असां पचाईंदासीं दाल चांवर छो त गिदामड़ी पई आहे अञा, सॉरी थूम पई आहे साई। त उहा थूम खे सजायो करण जे लाइ असांखे अॼु पचाइणा आहिनि दाल चांवर। ऐं न सिर्फ़ु थूम सजाई थींदी बल्कि असां इंजॉय बि कंदासीं। हाणे टाइम थियो आहे अॼु जे टोटके जो, अॼु जी टिप ऑफ द डे। हाणे जीअं ॾिसो के खाधा अहिड़ा आहिनि जिन में जॾहिं असां अंडा विझूं था या बेदा विझूं था त किन में सिर्फ़ु सफ़ेदी थी पए, किन में सिर्फ़ु ज़र्दी थी पए, ॿियो पार्ट बची थो पए, त ज़ाया त न कबो। ऐं अॼुकल्ह त जेको अंडनि जी प्राइस हले थी उहा 200 रुपया दर्जन आहे।
पर जे सस्ता बि हुजनि त ज़ाया त कोन कबा न। त जीअं मिसाल जे तौर ते हाणे सियारो आहे, असां सूप था ठाहियूं त सूप में सिर्फ़ु चिकन सूप में सिर्फ़ु अंडे जी सफ़ेदी थी पए, ज़र्दी बची थी पए, त उन्हनि खे कीअं सेव कजे। त जेकॾहिं सिर्फ़ु ज़र्दी बचे त कंहिं बि प्यालीअ में ज़र्दी विझो, उहा सॼी हुजे, भॻियल न हुजे, ऐं उन में एतिरो पाणी विझिजो उहा ज़र्दी ॿुॾी वञे, पोइ उनखे फ्रिज में रखी छॾियो, उहा 2 ॾींहं खनि ख़राबु न थींदी। पोइ ज़ाहिर को ऑमलेट ठहे या अहिड़ी का बि शइ ठहे त उन में उनखे इस्तेमालु करे सघिजे। पर जेकॾहिं सफ़ेदी बचे, कंहिं शइ में सिर्फ़ु ज़र्दियूं थियूं इस्तेमालु थियनि ऐं सफ़ेदियूं बची थियूं पवनि, त उन सूरत में उन सफ़ेदीअ खे कंहिं बंदि दॿे में, ढक वारी कंहिं दॿे में विझी फ्रीज़र में रखी छॾियो। अगरि घणो अरसो खां पोइ इस्तेमालु करणी आहे, कुझु ॾींहंनि खां, त फ्रीज़र में। पर जेकॾहिं अॼु सुभाणे में करे छॾणी आहे त ईअं ई फ्रिज में रखी सघिजे थी, त उहो आराम सां इस्तेमालु थी वेंदी। यानी छो त फ़ौरन असांखे उन शइ जी ज़रूरत न हूंदी आहे। हाणे सूप था ठाहियूं, सफ़ेदी विझी छॾीसीं, फ़ौरन असांखे ज़रूरत न आहे त असां ज़र्दी इस्तेमालु कयूं, त पोइ तेसि ताईं किथे रखूं, त इहो तरीक़ो आहे त ज़र्दियूं पाणी में ॿुॾी वञनि, कवर थी वञनि, पोइ जॾहिं इस्तेमालु कयो त पाणी हारे छॾियो ऐं ज़र्दीअ खे शामिलु कयो, पंहिंजो जेको बि खाधो तव्हां पचायो था। ऐं सफ़ेदियूं जेके आहिनि उहे बि ईअं ढक ॾेई पोइ रखणियूं आहिनि, न त जीअं सुकी वेंदियूं या ख़राबु थी वेंदियूं। पर जे घणनि ॾींहंनि लाइ रखणी हुजे त फ्रीज़ करे थी सघिजे। सो इहो हुयो अॼु जी टिप ऑफ द डे। उमेदु आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। अॼु जी चङी ॻाल्हि में मां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो हिकिड़ो बैत थी पढ़ां। बैत त अहिड़ो आहे जंहिं ते 2-3 मिंट ॻाल्हाइणु काफ़ी कोन्हे, उन ते त पूरो हिकिड़ो सेशन थियणु घुरिजे, पर मां इनखे थोरे में ई वाइंड अप कंदमि। त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो बैत आहे त रोज़ा ऐं निमाज़ूं इहो पिणु चङो कमु, उहो को ॿियो फ़हम जंहिंसां पसजे पिरीअ खे। त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फरमाए थो त रोज़ा ऐं निमाज़ूं इहो पिणु चङो कमु। रोज़ा ऐं निमाज़ त चङो कमु आहे। रोज़ा ऐं निमाज़ इबादत आहे, यानी इबादतूं फ़र्ज़ आहिनि, उहे हर हाल में असांखे करणियूं आहिनि, उहा सुठी ॻाल्हि आहिनि। ऐं फ़र्ज़ में को ऑप्शन न हूंदो आहे, को बहानो न हूंदो आहे, कुझु बि न हूंदो आहे, उहो लाज़मी आहे। ठीकु आहे। सो रोज़ा ऐं निमाज़ त करणी आहे, छो त चङो कमु आहे, असां ते फ़र्ज़ु आहे। चए थो उहो को ॿियो फ़हम माना अकुल सम्झ, उहो को ॿियो फ़हम जंहिंसां पसजे पिरीअ खे। पसजे माना ॾिसजे, ऐं पिरी माना अलाह। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पिरीअ जो ज़िक्र कयो आहे जिते बि, उनजो मक़सदु आहे अलाह ताला जी ज़ात। त चए थो इबादत त सुठी ॻाल्हि आहे, इबादत फ़र्ज़ु आहे, उहा लाज़मी करणी आहे, पर अलाह खे राज़ी करण जे लाइ अकुल ऐं सम्झ जूं, शऊर जूं के ॿियूं ॻाल्हियूं आहिनि जिन सां रब खे राज़ी करे सघिजे। इबादत जी त असांखे पाण खे बि पक कोन्हे त उहा क़बूल थिए थी अलाए नथी थिए। सिंधीअ में चवंदा आहिनि त अघ ई त पाउ, न त मणनि खे बि मोट। यानी जे अलाह क़बूल करे, तव्हांजो ज़रड़ो बि क़बूल करे वठे, जे न करे त तव्हांजी सॼी उमिरि जी बि इबादत क़बूल न करे, उहा मालिक जी मर्ज़ी आहे, उहो असांजे अंदर जो हाल ॼाणे थो। पर ॿियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जिन सां अलाह खे राज़ी करे सघिजे थो। उहे अकुल ऐं सम्झ जूं ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि? अलाह जी मख़लूक खे राज़ी करणु, उन्हनि जी ख़िदमत करणु। हाणे ईअं न आहे त तव्हां कंहिंखे एॾो मतिलबु कमु अचो, एॾी मदद कयो जो तव्हां मां ख़ुशि थी वञे, तव्हांजी वाह वाह थी वञे, ईअं न आहे। पर तव्हां जेतिरो थी सघे तव्हां ॿियनि जी मदद कयो। साह वारा जेके बि आहिनि, प्लांट्स आहिनि, त उन्हनि खे पाणी ॾियो, उन्हनि जी केयर कयो। जानवर आहिनि, पखी आहिनि, उन्हनि जे खाइण पीअण जे लाइ पाणी जो को थां भरे रखो, अन्न जो को पाटड़ो भरे रखो। या इंसान आहिनि, सियारो आहे हाणे, कुझु सेकेंड हैंड, कुझु नवां या पंहिंजा इस्तेमालु थियल कपिड़ा उन्हनि खे ॾियो, त कंहिं 2-3 माण्हुनि जी बि तव्हां ज़रूरत पूरी करे सघी त इहो काफ़ी थींदो। त इहे आहिनि उहे अकुल ऐं सम्झ शऊर जूं ॻाल्हियूं जेके अलाह खे राज़ी करण जे लाइ ज़रूरी आहिनि। ईअं न आहे त मां सॼी उमिरि इबादत गुज़ार हुजां, कंहिं मंदर मस्जिद में, कंहिं चर्च में, कंहिं हंधि वेठी हुजां ऐं पंहिंजे ख़ालिक खे मां राज़ी करण जी कोशिशि कयां, त इहो त ख़ुदि गर्ज़ी आहे न। इहो त मां सिर्फ़ु पंहिंजो भलो कयो, ॿियनि जे लाइ छा कयो? त अलाह खे राज़ी करण लाइ उनजी मख़लूक जो भलो करणु ज़रूरी आहे। ऐं इन जे लाइ ज़रूरी आहे त जेतिरो तव्हांजी हैसियत हुजे, गुंजाइश हुजे, जेतिरो तव्हांजो वित्त हुजे, तव्हांखे जेतिरी तव्हांजी आमदनी इजाज़त ॾे, तव्हांखे जेतिरी तव्हांजी दिलि इजाज़त ॾे, त तव्हां ॿियनि जे कमु अचो, ॿियनि जो फ़ाइदो कयो। सीउ ॾाढो आहे, थी सघेव त का हिकिड़ी सवड़ वठी कंहिंखे ॾियो, थी सघेव त के 2 शालूं वठी विराए छॾियो किन ज़रूरतमंद माण्हुनि में, थी सघेव त कुझु सेकेंड हैंड स्वेटर्स वठी विरायो। ऐं जीअं त हले थो सिलसिलो वायरस जो बि, त किन खे मज़दूरी नथी मिले, किन जूं नौकिरियूं बीही रहियूं आहिनि, किन जे घर में खाइण लाइ न हूंदो, कंहिंखे दवा लाइ पैसो न हूंदो, जितां बि जेतिरो बि थी सघेव त अलाह जी मख़लूक खे राज़ी कयो
त ख़ालिक तव्हां सां पाण ई राज़ी थी वेंदो। त इहे कुझु अहिड़े सम्झ ऐं फ़हम जूं अकुल ऐं फ़हम जूं आम ॻाल्हियूं आहिनि, थोरियूं ॻाल्हियूं, मुख़्तसिर ॻाल्हियूं, जेके असां आम माण्हू जे करे इन्हनि ते बि अमल कयूं त असांजे लाइ इलाही थींदो। अलाह क़बूल करे त उहा ई ॻाल्हि आहे, त अघई त पा शल उहो पा, उहा ज़रड़ो, उहो थोरो कयो बि अलाह साईं क़बूल करे वठे त उहो घणो थी वेंदो। सो अॼु जो व्लॉग इन ॻाल्हि सां ख़तमु थी कयां। मूंखे उमेदु आहे त तव्हां मां को न को इन ते अमल ज़रूरु कंदो। ॾिसो इहे सभु ॻाल्हियूं असां सभिनी खे ख़बर हूंदियूं आहिनि, पर कॾहिं कॾहिं ज़हन मां निकितल हूंदियूं आहिनि। किथे ॿुधंदा आहियूं, को ध्यानु ॾियारींदो आहे त असांजो हिकदमि वेंदो आहे ध्यानु, त वाक़ई आहे हीअ त मूं न कयो आहे। त थी सघे थो त इहा ॻाल्हि ॿुधी करे कंहिंजे ज़हन में अचे नेकी करण जो या ॿियनि जी मदद करण जो ख़्यालु, या विसरी वई हूंदी ॻाल्हि, इंसान खे पंहिंजा 100 मसइला आहिनि त उनखे ध्यानु नथो रहे त मूंखे इहे बि करिणो आहे। थी सघे थो त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी कंहिंखे यादि अचे। ऐं हिकिड़ी रिक्वेस्ट आहे तव्हां सभिनी खे, तव्हां ॾाढी तारीफ़ कयो था, ॾाढो मुंहिंजे वीडियोज़ खे मुंहिंजे कम खे पसंदि कयो था, त महिरबानी करे वीडियोज़ खे शेयर बि कयो, पंहिंजी फैमिली सां, फ्रेंड्स सां लिंक शेयर कयो, मुंहिंजे चैनल जो, मुंहिंजी वीडियोज़ शेयर कयो ऐं सिंधीअ में कमेंट कयो। पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। मुंहिंजी तरफ़ां खोड़ सारियूं दुआऊं, ढेर सारो प्यारु। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त वरी मिलंदासीं सुभाणे। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह।